दोस्तों अल्हम्दुलिल्लाह ख्वाजा अब्बास सलत खां थींदे हाणे जो कान ख्वाजा मुराद तरफ़ असां आया आहियूं। ईरान में हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हीअ ज़ियारत आहे ख्वाजा मुराद। सो तव्हांखे ज़ियारत ज़रूरु कराईंदासीं इंशाल्लाह। ऐं साम्हूं ज़ियारत आहे पहाड़ी मथां पहुची इंशाल्लाह वरी तव्हांखे ज़ियारत करायूं था। वञिजो किथे बि न, व्लॉग खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं असांजे फेसबुक पेज सलाम सिंध ऐं यूट्यूब चैनल फेसबुक सलाम सिंध खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। साम्हूं जेको गुंबज़ तव्हांखे वाइट कलर नज़रे थो, इहो आहे ख्वाजा मुराद जो रोज़ो। पहुचंदासीं इंशाल्लाह, तव्हांखे ज़ियारत करायूं था। दोस्तों ख्वाजा मुराद रोज़े ते असां पहुची विया आहियूं। साम्हूं रोज़ो तव्हांखे नज़र अचे थो, हिते हलंदासीं इंशाल्लाह। मथे आहे थोरो दोस्तों, हे साम्हूं रोज़ो आहे। इंशाल्लाह अनकरीब पुॼंदासीं। पैदल सफ़र आहे, तव्हांखे ज़ियारत बि करायूं था इंशाल्लाह ताला। हे पहाड़नि में वाक़ई रोज़ो आहे, ॾिसो था ख्वाजा मुराद जो साम्हूं मथे। हलूं था अॻिते इंशाल्लाह, तव्हांखे ज़ियारत करायूं। दोस्तों असांजो जेको काफ़िलो आहे उहो दोस्त अचनि पिया आहे पोइना, ऐं असां हलूं पिया। ख्वाजा मुराद जो जेको रोज़ो उहो हे साम्हूं अॻिते इंशाल्लाह हलंदासीं। तव्हांखे मां ज़ियारत करायां थो इंशाल्लाह ताला। तव्हां बि ज़ियारत कंदव, मां बि ज़ियारत कंदुमि। जेके जेके दोस्त हिन वक़्तु असांखे ॾिसनि था, सलाम सिंध असांजो फेसबुक पेज उनखे बि ज़रूरु फॉलो करे, ऐं असांजो यूट्यूब चैनल आहे सलाम सिंध जे नाले सां, उनखे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो। हलूं था अॻिते इंशाल्लाह, तव्हांखे ज़ियारत करायां। पहाड़ियुनि में वाक़ई रोज़ो आहे ख्वाजा मुराद। हे कुझु मंज़र आहिनि। हाणे रोज़ो मथे आहे, मथे पाण हलंदासीं इंशाल्लाह ताला। हे कुझु बाज़ारूं पासे में लॻियल आहिनि। ईरान में हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं। हे साम्हूं ज़ियारत आहे दोस्तो ख्वाजा मुराद जो। हाणे मथे बि हलूं पिया, थोरी चाढ़ी ते आहे मथे। बहरहाल पोइ बि आहिस्ता आहिस्ता असां आया आहियूं। हे कुझु पासे जा मंज़र, ऐं हेठां हेॾां आया आहियूं असां। हे साईं रोज़ो, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं, पहुची विया आहियूं अल्हम्दुलिल्लाह साम्हूं रोज़े तरफ़। हे रोज़े में अंदर पहुची विया आहियूं दोस्तों असां अल्हम्दुलिल्लाह। ऐं सॉरी सुभान अल्लाह दोस्तों, असां रोज़े में अंदर इन थी चुका आहियूं। हे ॾिसो था माशाल्लाह। हिते ॿ रकात नफ़िल अदा कंदासीं। साम्हूं हेॾे रोज़ो आहे। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ईरान में, ऐं हीउ जेको रोज़ो आहे ख्वाजा मुराद जो रोज़ो। ऐं हीअ जेके आहिनि इमाम रज़ा जा जेके आहिनि असाबी आहिनि। ख्वाजा अब्बास सलत जो रोज़ो तव्हांखे विज़िट मां करायो आहियां। हीअ आहे ख्वाजा मुराद, ऐं इहे असाबी आहिनि हज़रत इमाम रज़ा जा। तो साईं बि गॾु आहिनि। साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो साईं? ॾियाल वाल साईं मज़ो अचे थो? ॾाढो मज़ो थिए थो, दिलि मां ठरी पई आहे माशाल्लाह। जेके इमाम रज़ा दीदार कया हाणे उनजा असां बि खिदमतगार बि हाणे उते घुमूं था। अलाह साईं असांजी हाज़िरी क़बूल कंदो इंशाल्लाह। माशाल्लाह, वॾी महिरबानी साईं। ऐं रोज़ो तव्हांखे मां विज़िट करायां थो। हीअ आहे ख्वाजा मुराद जो रोज़ो। ऐं हिन वक़्तु हे ॾिसी सघो था तव्हां माशाल्लाह, ख़ूबसूरत तरीक़े सां डिज़ाइन कयो वियो आहे ख्वाजा मुराद जो रोज़ो। ईरान में असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। अंदरियां जा मंज़र कुझु हिन रीति आहिनि, हे ॾिसी सघो था तव्हां। ऐं माशाल्लाह इंशाल्लाह तव्हांखे हर ज़ियारत मां दीदार कराईंदुमि, विज़िट कराईंदुमि। ऐं इहे साईं यार हिते गॾु आहिनि दोस्त सभु। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे यूट्यूब चैनल सलाम सिंध खे ज़रूरु सब्सक्राइब कयो, फॉलो कयो असांजे पेज खे। ऐं हीअ कुझु मंज़र आहिनि। सब्सक्राइब कयो सलाम सिंध यूट्यूब चैनल खे, ऐं बेल घंटीअ खे ज़रूरु वॼाईंदा आईंदा बहितरीन सियाहती मक़ाम वीडियो ॾिसण ऐं ॿुधण लाइ। ऐं फेसबुक पेज सलाम सिंध खे फॉलो कंदा।